किस्त पहिरीं। हिन दुनिया में जिते हर शइ वक़्त सां बदिलजे थी, पर कुझु कहाणियूं अहिड़ियूं बि आहिनि जे वक़्त खां आज़ादु आहिनि। ही कहाणी सिर्फ़ राजाउनि जी नाहे, न ई सिर्फ़ जंगियुनि जी आहे। ही कहाणी आहे इंसानी ख़्वाहिशनि, गुरूर, धर्म ऐं सच जे तलाश जी। हज़ारे साल अॻु भारत वर्ष जी दिलि में हिकु अज़ीम राज हो, हस्तिनापुर। हस्तिनापुर सिर्फ़ तख़्त ऐं ताज जो नालो न हो, इहो कानून, धर्म ऐं नस्लुनि जी विरासत जो मर्कज़ हो। इन हीअ राज ते हुकुमरानी कई कौरव वंश। कौरव वंश जंहिं में पैदा थिया अज़ीम सूरमा, दानश्वर ऐं अहिड़ा माण्हू जिन जे अंदरि रोशनी बि हुई ऐं ऊंदहि बि। वक़्तु गुज़रंदो रहियो ऐं तख़्त ते वेठो राजा शांतनु। शांतनु हिकु आदल हुकुमरान, पर क़िस्मत इंसान खां हमेशह इम्तिहान वठंदी आहे। हुन जी ज़िंदगीअ में आई गंगा ऐं पोइ सत्यवती, ऐं हितां ई महाभारत जी जड़ पोखी वई। नस्लुनि मां नस्लूं पैदा थियूं, पर साॻे वक़्तु लालच, हसद ऐं ताक़त जी बुख बि वधंदी वई। हस्तिनापुर जो तख़्त हाणे सवाल बणिजी वियो, केरु हुकुमरानी कंदो? इते पैदा थिया धृतराष्ट्र, जंहिं जूं अखियूं बंदि हुयूं पर दिलि में इक़्तिदार जी अखि खुलियल हुई। ऐं पैदा थियो पांडव, जेको हो जंगजू पर वक़्तु खेसि घणो जीअण न ॾिनो। पांडव जा 5 पुट, जंहिंखे दुनिया सुञातो पांडव जे नाले सां, ऐं धृतराष्ट्र जा 100 पुट, जंहिंजो अॻुवाण हो दुर्योधन। हाणे जंग सिर्फ़ मैदान जी न हुई, जंग खून जे रिश्तनि में दाख़िल थी वई हुई। हिकु तरफ़ पांडव, जंहिं सां कृष्ण जी कृपा हुई ऐं धर्म सां नातो, ॿिए तरफ़ कौरव, जिन वटि ताक़त हुई, सीनो हो, पर दिलि में हसद बि हो। ही दास्तान हिते अचे थी उन मोड़ ते जिते सवाल सिर्फ़ तख़्त जो न हो, सवाल हो धर्म कहिड़े पासे आहे। ऐं इन्हीअ सवाल जो जवाबु वक़्तु ॾे हा, पर उन खां अॻु इंसान खे पंहिंजा हक़ीक़ी चहिरा ॾिसणा हुआ। ही आहे महाभारत जी शुरूआति, हिकु अहिड़ी कहाणी जिते हर किरदारु अव्हां जहिड़ो ई आहे। कंहिं में गुरूर, कंहिं में ख़ौफ़, कंहिं में फ़र्ज़ ऐं कंहिं में मोहबत। ऐं इन्हीअ कहाणी मां जनम वठंदी भगवत गीता। अॻी क़िस्त में असीं ॿुधंदासीं पांडव ऐं कौरव जी परवरिश, शकुनी जो किरदारु, दुर्योधन जे अंदरि वधंदड़ बाहि, ऐं जंग जो ॿिज कीअं पोखियो वियो। भगवत गीता ऑडियो बुक, क़िस्त पहिरीं।